जड़ी तरह तव्हां चओ था जेकॾहिं ईअं चवंदसि त सोफिया सम्झंदी त असां पंहिंजे मुफ़ाद लाइ हुनखे ॿीहर इन बाहि में उछलायो आहे। सिधी सिधी ॻाल्हि था चऊंसि, घुमाए फिराए चवण जी ज़रूरत ई कान्हे। पूरी सूरत हाल त ॿुधाईंदसि न हुनखे। हा, पर हुनखे एतिरो ख़ौफ़ज़दा करण जी ज़रूरत नाहे। न न, ख़ौफ़ज़दा न, बस हिदायत कंदसि ऐं आगाह कंदसि। ऐं तूं हुनखे पको कजांइ जेसिताईं यामीन ख़ान अच मां वे बाबा चावल में प्लीज। सब ठीक है ना? हाँ बेटा, सब ठीक है। ॿुधायां थी तसल्लीअ सां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।